नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुरखास में खबर ॾींदा आहियूं त सूबाई वज़ीर अक़िलत अमूर खोराक हरीराम किशोरी लाल मीरपुरखास जे इलाइक़े ढोलण आबाद में हिक भेण ऐं ॿ भाइरनि समेत 3 ॿारनि जी आइसक्रीम खाइण सबबि वफ़ात थियण बाद संदसि वालिदनि ऐं ॿिनि वारसनि सां ताज़ियत कई। इन मौक़े ते सूबाई वज़ीर डिप्टी कमिश्नर ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खे हिदायत कई त वाक़े जी मुकमल जांच कराई वञे। वाक़ियो कीअं थियो ऐं छाजी वजह खां थियो। हिक ॾींहं में 3 ॿारड़ा वफ़ात करे विया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त वाक़े ते दिली सदमो पहुतो आहे, दिलि रंजीदा आहे। गुलनि जहिड़ा ॿारड़ा मुरझाए विया आहिनि। इन मौक़े ते फोत थियल ॿारनि जे वालिद ज़ाकिर आराई ऐं ॿिनि मुतासिर सिविल अस्पताल में हिक ॿारड़े जो सही बर वक़्त इलाज न थियण ते सूबाई वज़ीर अॻियां सिविल अस्पताल जी ख़राब कारकर्दगी जी शिकायत कई आहे। सूबाई वज़ीर सिविल अस्पताल जे मामलनि खे बहितर बणाइण ऐं 3 ॿारनि जी वफ़ात ते डिप्टी कमिश्नर खे मुकमल तहक़ीक़ात रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। इन मौक़े ते सूबाई वज़ीर सां गॾु नवाब पीपी अॻवान ख़ासकेली ऐं शाहनवाज़ सुमरो पिण मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।